नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे लाड़काणे में खबर ॾींदा हलूं त राइस क़ैनाल घाड़ आबड़ी जे कपरन ते अॾेल घर खाली करण जे ॾिनल तारीख़ अॼु ताईं मुतासिर ॻोठाणनि जो सख़्त एहतिजाज इंतज़ामिया पारां सुभाणे खां घर ढाइण वारो अमल शुरू कयो वेंदो। अॼु मीडिया दोस्त जवाब ॾींदो तॾहिं मीडिया दोस्त तव्हांजो आवाज़ आला ऐवाननि ताईं पहुचाईंदा। हिन पंहिंजी कार्रवाई जी शुरूआत कयूं था। हिन घर बचायो कामयाबी जी त को बि निशानो न बणाए ऐं असांजे जो कासो हक़नि जी ॻाल्हि करे जेकॾहिं कंहिंखे सियासी भड़क करनी आहे त उहो को पंहिंजो प्लेटफॉर्म। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।